साल 2023 में सॼे मुल्क मां 2633 ॿार गुम थियण जा केस रिपोर्ट थिया। रोशनी हेल्पलाइन जी रिसर्च टीम गुज़िरियल साल सॼे मुल्क मां गुम थींदड़ ॿारनि जे हवाले सां पंहिंजी रिपोर्ट पधरी करे छॾी आहे। रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त 2023 जी 1 जनवरी खां 31 डिसंबर ताईं कुल 2633 ॿारनि जा केस रिपोर्ट थिया, जिन मां 1942 ॿारनि खे पंहिंजे रज़ाकारनि, पुलिस ऐं साथी इदारनि जी मदद सां ॻोल्हे माउ पीउ हवाले कयो वियो ऐं 658 ॿार अञा ताईं गुम आहिनि। गुम थियल ॿारनि में 2140 छोकिरा ऐं 493 छोकिरियूं शामिल आहिनि। अफ़सोसनाक ॻाल्हि इहा बि आहे त 2022 जी भेट में गुज़िरियल साल घरनि मां भॼी वेंदड़ 11 खां 15 सालनि ताईं उमिरि जे ॿारनि जे वाक़िअनि में तेज़ीअ सां वाधि थी। रिपोर्ट में इहो बि ॿुधायो वियो आहे त गुम थियल ॿारनि मां घरनि मां भॼी वेंदड़ ॿारनि जो अंग 1051 आहे, जेको सभिनी खां वधीक आहे। ॿारनि जे भॼी वञण जो बुनियादी सबबु ॿारनि ऐं वालिदेन विच में समाजी विथी ऐं ॿारनि ते वालिदेन तरफ़ां इल्मी मैदान में मड़ियल जबरी फ़ैसिला आहिनि। रिपोर्ट मूजिबि 7 नंढी उमिरि जे ॿारनि खे जिन्सी तशद्दुद जो निशानो बणायो वियो। 23 ॿार अगवा थियण खां पोइ आज़ाद बि कराया विया। सॼे मुल्क में 33 ॿार मुअल हालत में मिलिया। उन्हनि में 7 ॿार गटरनि ऐं खुलियल नालनि जो शिकार बणिजी पंहिंजूं हयातियूं विञाए वेठा। 5 ॿारनि खे ज़्यादतीअ जो निशानो बणाए क़तल कयो वियो ऐं 7 ॿारनि खे मुख़्तलिफ़ सबबनि जे बुनियाद ते क़तल कयो वियो। अफ़सोसनाक ॻाल्हि इहा बि आहे त रिसर्च टीम गुमशुदगी जे वाक़िअनि जो सूबाई सतह ते मुशाहिदो कयो त चइनी सूबनि में सभ खां वधीक सिंध मां 1543 गुमशुदगीअ जूं शिकायतूं वसूल थियूं, जॾहिं त पंजाब 805 केसनि सां ॿिए नंबर ते रहियो। अहिड़ीअ ई रीति ख़ैबर पख्तूनख्वा मां 113 गुमशुदगीअ जा वाक़िआ रिपोर्ट थिया, बलोचिस्तान मां 35 गुमशुदगीअ जा वाक़िआ रिपोर्ट थिया ऐं इस्लामाबाद मां 125 शिकायतूं दाख़िल कयूं वयूं, जॾहिं त आज़ाद कश्मीर मां 11 शिकायतूं ऐं गिलगित बल्तिस्तान मां 1 गुमशुदगीअ जी शिकायत मिली।